नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त मरकज़ी इत्तलात सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन MNA शाज़िया तमरी चयो त इमरान न्याज़ी हुकूमत क़ौमी असैम्बली में मेंबरनि जी अक्सरियत विञाए चुको है। वज़ीराज़म ॿिनि अढाई सालनि खां पार्लियामेंट खे का बि अहमियत न ॾिनी है ऐं न ई वरी उन जो एहतराम कयो जितां हिन मुल्क जो सिलेक्टेड वज़ीराज़म बणियो है। हिन चयो त वज़ीराज़म जिन क़ौमी असैम्बली जे मेंबरनि खे चोर ऐं ज़मीर फिरोश चई रहियो है उन खे ॿाहिरि कढियो पियो वञे। एतमाद जो वोट घुरियो है। इन चयो त 3 मार्च जे सेनेट जी चूंड में शिकस्त खां पोइ नाअहल वज़ीर आज़म क़ौमी असैम्बली जो एतमाद विञाए चुको है। इन खे महसूस कंदे वज़ीर आज़म पार्लियामेंट जो एतमाद विञाए चुको है। इन ॾस में हिन आइन जे आर्टिकल 791 तहत एक नोटिफिकेशन जारी करे क़ौमी असैम्बली जो इजलास तलब कयो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।